नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरसां ॻोठ अल्लाह बख़्श मरी में 3 ॾींहं अॻु काराण जे इल्ज़ाम में क़त्ल कयल नौजवान बादल मजीदाणो जे वारसनि शाहीन मजीदाणो, बख्तावर मजीदाणो, गुलाम अली मजीदाणो, अली ॾिनो मजीदाणो ऐं ॿिनि मीडिया अॻियां पाक किताब खणी सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त कुझु साल अॻु जवाबदार धुर जे इमदाद मरी ऐं इसाक मरी असांखे पंहिंजे प्लाट में वेहण ॾिनोसीं। हाणे वरी अञा ॿियो प्लाट ॾियण लाइ चयो, जेको असां पारां वधीक प्लाट न ॾियण तां हिन असांजे नौजवान बादल मजीदाणो खे कारोकारी जे कूड़ो इल्ज़ाम हणी क़त्ल कयो आहे। हिन वधीक चयो त जवाबदार धुर जे इमदाद मरी ऐं मजीद मरी रात बि असांजे घर मथां फायरिंग कई आहे। असां सख़्त खौफ़ में मुब्तला आहियूं। असांखे ख़तरो आहे त असांखे बि असांजे नौजवान बादल वांगुरु हिकु करे मारियो वेंदो। घर जूं औरतूं खौफ़ में मुब्तला आहे। हिननि SSP नौशरो फेरोज़ ऐं ॿिनि वसवारनि खां शफ़ाफ़ इंक्वायरी जो मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे, जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।